अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो दोस्तों? हीअ किताब वरी पढ़ियोसि रहियोसि वताए फ़क़ीर जो, जंहिंमें ज़बरदस्त कहाणी आई आहे ऐं इहा असांजे ज़िंदगी में बि जेको आहे वॾो किरदारु अदा करे थी। तव्हां जाॾो मां पेश कंदुसि ऐं उमेदु आहे तव्हांखे वणंदी। ॻोठ जो वाह भॼी पियो हो, ॻोठ ॿुॾी रहियो हो। ॻोठ जे वॾेरे कमदार खे चयो त माण्हू वठी वञी वाह ॿधाए अच। वॾेरो तमामु कड़क माण्हू हो, सो कमदार माण्हू वठी कम खे वञी लॻो, पर थोरनि माण्हुनि हुअण जे करे वाह ॿधण में देरि लॻी रही हुई। कमदार जाॾो जेको लंघी रहियो तंहिंखे बेघर में वहाए पियो। थियो ईअं जो वताए फ़क़ीर बि किन ॿिनि वाटण सां गॾु उतां अची गुज़रियो। कमदार खे हकल कई, कमदार खेनि हकल कई त केरु आयो ऐं केॾांहुं था वञो? हिननि ॿिनि माण्हुनि चयो असीं फलाणे रेस जा माण्हू आहियूं, मींहुं करणु पिया वञूं। पोइ वताए खां पुछाईं त तूं केरु आहीं ऐं केॾांहुं थो वञी? वताए चयो त आउं अलाह जो माण्हू आहियां, पंहिंजे ॻोठु पियो वञा। इन ते कमदार बिगड़जी चयुसि त तूं अलाह जो माण्हू आहीं, बाक़ी ॿिया सभु चोरनि जा माण्हू आहिनि। हेॾां अचु खण ॾलो, मुल्क थो ॿुॾे, हीउ अलाह जो माण्हू चकर थो लॻाईंदो वरिते। वताए ॾलो खयो ऐं मथे ॾिसी करे ख़ुदा खे चयईं त ॾिठई तुंहिंजे माण्हू सॾाइण ऐं रेस जे माण्हू सॾाइण में केतिरो न फ़र्क़ु आहे। दोस्तो, सम्झाणी त तमामु ज़बरदस्त आहे। असांजो किन इदारनि में कमु अगरि थींदो आहे कंहिं ग़रीब माण्हूअ जो, उहो लेननि में बीहंदा आहिनि, लेन खां जेको आहे सो हेॾे होॾे न थींदा आहिनि। सुबुह खां शाम थी वेंदी आहे जॾहिं हुननि जो नंबर अचे, पर कंहिं MP MNA या वॾेरे रेस भोतारा जेको माण्हू अची ऐं जेको आहे सो उहो डायरेक्ट ई अंदरि हली वेंदो आहे। हुनजी वॾियूं ख़िदमतूं थींदियूं आहिनि, चांहियूं बोतलियूं हुनखे पीआरींदा आहिनि। भई ग़रीब माण्हू जेको आहे त उहो ख़्वार थींदो रहंदो आहे पियो। हीअ कहाणी बि जेको आहे ईअं ई आहे। रेस जे माण्हूअ खे जेको आहे तो कमु सिर्फ़ु उहो ऑर्डर हलाईंदो आहे ऐं ग़रीब माण्हू पिया बेघर में लोड़ींदा आहिनि। हीअ नंढड़ी कहाणी आहे, उमेदु तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं मां कोशिशि कंदुमि त अहिड़ियूं कहाणियूं तव्हां ॾाढो पेश कयां जेके असांजी ज़िंदगीअ ते लागू थियनि थियूं ऐं असांजी ज़िंदगीअ में उहे शामिलु आहिनि। वॾी महिरबानी, लख थोरा।